अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम पॉलिटिकल डिबेट संगत मां यामा जी मेज़बान साइमा वाहा। प्रोग्राम में अज डिबेट थी ईवीएम आई वोटिंग बाबत पार्लियामेंट के गड़ियल इजलास का पोइ हुकूमत 33 बिल पास कराया, जंहिंखां पोइ सदर आरिफ अलवी जी सही खां पोइ कानूनी शक्ल अख्तियार करे चुका आहिनि। मुल्क अंदर आई वोटिंग ऐं ईवीएम बाबत जेको बहस हलंदड़ आहे उहो के नतीजे ते ई न पहुची सघियो आहे। तोड़े जो अपोजिशन पार्टियूं ऐं इलेक्शन कमीशन खुद इन सॼे मामले ते उन्हनि जा तहफ़ुज़ात बरक़रार आहिनि, पर हुकूमत इन कानून ठहण खां पोइ हाणे जीअं त इहे धमकियूं बि ॾिए पई त अगरि इलेक्शन कमीशन ईवीएम के जरिए इलेक्शन नथी कराए तो उनजा फंड्स बंद कया वेंदा। इन सूरत में इलेक्शन कमीशन पारां ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे ऐं इन सॼे मामले ते कमेटियूं बि तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि जेके कुझु ॾींहंनि खां पोइ हुकूमत खे पंहिंजी रिपोर्ट पेश कंदियूं। नाज़रीन, मुल्क अंदर ईवीएम आई वोटिंग बाबत बहस हलंदड़ आहे, हिकु गैर यकीनी वारी सूरत आहे। पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी जॻह ते, पर इलेक्शन कमीशन जो इदारो जेको ख़ुदि इन सॼे मामले खे इम्प्लीमेंट कंदो उहो ख़ुदि पाण हिन वक़्तु पंहिंजी कैपेसिटी बाबत मुतमिन नज़र नथो अचे ऐं हुकूमत सां उन्हनि जूं ॻाल्हियूं अञा ताईं के नतीजे ते न पहुची सघियूं आहिनि। इलेक्शन इस्लाहत बिल आंदो, उनमें 120 खां वधीक मीटिंग्स थियूं। उनमें असांजी पार्टी बि ईवीएम जे जॾहिं हुते बि डिस्कशन थी, उन 120 खां मथे मीटिंगनि में उन वक़्तु कंटीनर ते मौजूदु इमरान ख़ान जी पार्टी बि हिसो थींदी हुई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो बि इख़्तिलाफ़ करे चुको त उहो इस्लाहत हिकिड़े इत्तफ़ाक़ राय सां अपोजिशन ऐं हुकूमत आंदा। तो ही को मज़ाक न आहे त हिकिड़े तव्हां बिल्डोज़ करे हिकिड़े ॾींहं में को कानून पास करे छॾियो ऐं उनखे पोइ सभु पार्टियूं या समूरो मुल्क उनखे तस्लीम करे। त आउं सम्झां थो कानून ठाहिण लाइ मुशावरत थियणु खपंदी हुई, अपोजिशन सां इजलास थियणु खपंदा, उनमें डिबेट थियणु खपंदो, उहो उन्हनि न कयो। ऐं हाणे जॾहिं ही सम्झनि था ही चोर हुकूमत आहे जेका 2018 में चोर जी वोट चोराए आई आहे, हाणे वरी हू पंहिंजो ॿियो हुनजी सम्झनि था असां इलेक्शन चोराईंदासीं। अवाम में हुननि खे हाणे का बि मक़बूलियत बची न आहे। हू अहिड़े नमूने मशीननि जे ज़रिए शैतान मशीन असीं सम्झूं था, उन ज़रिए इलेक्शन चोराइणु चाहिनि था, त उन्हनि खां हरगिज़ चोराइणु न ॾींदासीं। ऐं हीउ ॾाढो ख़तरनाक मौक़िफ़ आहे गवर्नमेंट जो, ॾाढो संजीदा मौक़िफ़ आहे। ऐं हीउ मुल्क में इलेक्शन जेको थींदा उनमें मुतनाज़ा हींअर करे छॾनि था ऐं डफेड़ पैदा करणु चाहिनि था। ऐं सम्झां थो ही मुल्क जे लाइ बहितर न आहे। अहिड़ो निज़ाम आंदो वञे जंहिंमें का बि मुदाख़लत न हुजे, हर को जेके बि इदारा आहिनि पंहिंजे आइनी हदूद में रही पंहिंजो कमु करनि। अगरि ॿिए जे इलेक्शन खे चोरायो वेंदो, अगरि उनमें इंटरफेयर कई वेंदी, मर्ज़ी जा नतीजा वठां, कहिड़ो बि निज़ाम हुजे जेको असां RTI सिस्टम हो उनमें बि मुदाख़लत करे उनखे नाकाम कयो वियो। ईअं जेकॾहिं ईवीएम में बि मुदाख़लत करे वोट खे चोरायो वेंदो त उहो ॾाढो आसान त आहे उन्हनि लाइ टेक्निकली, मगर मुल्क लाइ बहितर न हूंदो। अच्छा खिलना साहब, जीअं त मकानी चूंडुनि जे अंदरि ईवीएम ज़रिए जेके चूंडूं करण जी ॻाल्हि थिए पई, तव्हां सम्झो था त इलेक्शन कमीशन अगरि इन्हनि खे मरहलेवार इस्तेमालु करे थी त जीअं आम चूंडुनि ताईं हिकिड़ो ट्रस्ट बहाल थिए, पॉलिटिकल पार्टीज़ जो भई अवाम बि थोरो इन शइ खे एक्सरसाइज़ करे सघे, त तव्हां सम्झो था त हीउ फ़ैसिलो ख़दशा पंहिंजी जॻह ते, पर अगरि टेस्ट केस अगरि खणिजे मकानी चूंडुनि में ईवीएम खे, त छा को पॉसिबिलिटी नज़र अचे थी त सभु शयूं बहितर थी वञनि? ॾिसो, इहे नालाइक हुकूमत आहे, नाइल हुकूमत आहे। टेस्ट केस हिनजो इहो त जेकॾहिं जॾहिं सेनेट जी इलेक्शन थी उनमें हिननि हेराफेरी कई, माना 104 जो ऐवान हो, उते बि ॻणप सही न थी सघी, उनमें बि अपोजिशन जा एतिराज़ आया। उन खां पोइ हींअर जेको मौजूदा इजलास थियो जॉइंट अपोजिशन जेको ईवीएम मशीन लाइ ठाहियो पिए, उनजी ॻणप बि सही न करे सघिया। जेको 442 जो मेंबर हो, ऐवान हो गॾियल जॉइंट अपोजिशन, उनजी ॻणप बि फेयर न करे सघिया त ही ईवीएम जे ज़रिए 22 करोड़ अवाम खे वोट जी राय जो हक़ जो हूंदो उहो कीअं कंदा। टेक्निकली ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिनमें पैसा खपनि, जेतिरो पैसे जी ज़रूरत आहे एतिरी हिननि जी बजेट कोन्हे, एतिरा पैसा हिननि खे अवेल करणु। खिलदा साहब, जीअं तव्हां चयो त तकरारी ईवीएम ज़रिए इलेक्शन कराइणु नामुमकिन आहे, पर अगरि इलेक्शन कमीशन इन मामले ते हुकूमत सां मामला ठीकु करे सघे थी त पॉलिटिकल पार्टीज़ जो ऐं ख़ासि तौर ते नून लीग जो छा स्टैंड हूंदो हिन मामले ते? ॾिसो, हुकूमत इलेक्शन कमीशन ते दबाव विझी रही आहे ऐं उहो मुसलसल दबाव हुननि जा जेके वज़ीर मुशीर आहिनि उन्हनि जा बयानात तव्हां ॾिसो, उहो चाहिनि था त पंहिंजी मर्ज़ी ऐं ख़्वाहिश मूजिबि इलेक्शन कराए। असांखे इलेक्शन कमीशन ते एतमाद आहे, असां सम्झूं था उहो आज़ादु इदारो आहे, उहो अहिड़ो कमु न कंदो जंहिंसां मुल्क में को डफेड़ पैदा थिए।
इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे ऐं उहो आज़ाद तौर पंहिंजे आज़ादाना माहौल में इलेक्शन कराईंदो ऐं जेको बहितर सम्झंदो। बाक़ी जेकी ईवीएम जी ॻाल्हि आहे, असांजी जॉइंट अपोज़िशन जी कोशिशि आहे त असां उन ते जेके असांजा कानूनी माहिर आहिनि उन ते बि असां हिनखे चैलेंज करण लाइ अदालत में बि असांजो मशावरत हले थी। असां जेके बि पार्लियामेंट जे अंदरि ॿाहिरि इन जे लाइ पंहिंजो जेको असांजो मौक़ुफ़ आहे उन ते असां हिननि खे फेस कंदासीं ऐं हिननि खे इन्हनि जेको इहे कर्म मरणु चाहिनि था उहो निज़ाम सां मरणु चाहींदासीं ॾींदासीं हिननि खे। अच्छा, खेला साहब, छा वाकई इहो थी सघे थो त कानूनी तौर ते इन के चैलेंज करण जी ॻाल्हि कई वञे पई अपोज़िशन पार्टियुनि पारां? मार्च में चूंडूं थियण वञनि पियूं, एतिरे मुख़्तसिर अरसे में अदालतुनि में फ़ैसिला बि थींदा, उन खां पोइ उहे इम्प्लीमेंट बि थींदा, त तव्हांखे लॻे थो त मार्च ताईं मामिलो सेट थी वेंदो? तव्हां मार्च जी ॻाल्हि कयो न, आउं त सम्झां थो जनरल इलेक्शन जेकी न उहा बि ईवीएम ते नामुमकिन आहे। इहो मुमकिन करणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे, पर उहो मुमकिन कीअं कंदी जॾहिं उन्हनि जो फंड न हूंदा, उन्हनि वटि मशीनूं एतिरियूं घुर्बल न हूंदियूं, हर पोलिंग स्टेशन ते हिकिड़ी मशीन लॻाई वेंदी, त उहो बिल्कुलु हिकिड़ो नामुमकिन ॻाल्हि आहे। ही सिर्फ़ु सियासी पॉइंट स्कोरिंग करण लाइ अहिड़े क़िस्म जूं बयानात ॾियनि था। अमली तौर इनजी का सियासी बयान कोन्हे न, पार्लियामेंट जे गॾियल इजलास खां पोइ ही त हाणे कानून बणिजी चुको आहे, सदर जी मंज़ूरी बि अची वई आहे हिन मामले ते। हाणे इहो कीअं था चई सघो त ही सिर्फ़ु बयानबाज़ी जे ताईं आहे ऐं ईवीएम इस्तेमालु नथी थी सघे? मां बिल्कुलु पहिरीं बि तव्हांखे चयो त कानून जो हिसो थी चुको आहे, पर कानून खे चैलेंज बि करे सघिजे थो। ऐं ॿी ॻाल्हि त इलेक्शन कराइण इमरान ख़ान जो जी ॻाल्हि न आहे, इलेक्शन कमीशन खे करणी आहे। त इलेक्शन कमीशन ॾिसजे त ईंदड़ वक़्त में केतिरो हुननि सां मुतमिल थिए थी, हुननि जो मौक़ुफ़ छा हींअर जेको मौक़ुफ़ हुननि जो आहे, बिल्कुलु हू फंड ॾेई सघनि थी, गवर्नमेंट हुनखे मशीनूं हायर थियनि थियूं ऐं उन खां पोइ जेके इलेक्शन में वठंदड़ हिसो आहिनि पार्टियूं, उहे अगरि मतिलबु अक्सरियत जेकी हुनजे ख़िलाफ़ आहे त उहो कीअं थो निज़ाम अची सघे जेको मुल्क जी सियासी पार्टियुनि खे क़बूल न हुजे, जेको वोटर खे क़बूल न हुजे। त आउं सम्झां थो इहो वक़्त खां अॻे जी ॻाल्हि आहे ऐं हुकूमत पूरी प्रैक्टिस करे थी। ऐं तव्हां हुननि जो तज़ाद ॾिसो न, हिन में हिकिड़ो वज़ीर फवाद चौधरी जो बयानु ॾिसो त हू कूड़ ॻाल्हाए थो, जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे कैबिनेट जो हुकूमत जो, उहो चवे थो त कैबिनेट में हीअ ॻाल्हि थी आहे। वरी ॿियो वज़ीर अचे थो, उहो हुनजे चवे थो त न अहिड़ी कैबिनेट जो ॻाल्हि न आहे, इहा फवाद चौधरी जी ज़ाती राय आहे। त हुकूमत हिन सॼे मामले में विरायल आहे, हुकूमत जा इतिहाद हिन सां विरायल आहिनि, हुकूमत जो मौक़ुफ़ वाज़े न आहे। तो ही ख्वाहिश हुनजी इमरान ख़ान जी आहे, कुझु माण्हुनि जी ख्वाहिश थी सघे थी, पर आउं सम्झां थो हुननि कानून बिल्डोज़ करे पास करायो आहे ऐं पर अमली तौर ते हिन लाइ का बि मतिलबु ग्राउंड ते को मूंखे नज़र नथो अचे त प्रैक्टिकली इहो थी सघे। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे, इलेक्शन कमीशन बज़ाति ख़ुदि हिकिड़ो इदारो केतिरो हिन सॼे मामले ते एक्शन वठी सघे थो, या एक्शन वठण जी पोज़ीशन में हुजण जे बावजूद बि हिन वक़्त ताईं हुन अञा ताईं इहो जवाबु न ॾिनो आहे त असां ईवीएम जे ज़रिए इलेक्शन नथा करे सघूं? त इलेक्शन कमीशन जो हिन सॼे मामले में तव्हां रोल कीअं पिया ॾिसो शुरू खां वठी? ॾिसो, इलेक्शन कमीशन पंहिंजो पॉज़िटिव रोल अदा करे पई, आउं सम्झां थो, मुंहिंजी ज़ाती राय। ऐं हूअ हेसि ताईं अॼु ॾींहं ताईं हुकूमत जे दबाव में न आई। हुकूमत हुननि ते दबाव काफ़ी हुननि खे विझण जी प्रेशर कोशिशि करे थी, हुननि ते वज़ीर जेके हमला बि कनि था इलेक्शन कमीशन ते, पर इलेक्शन कमीशन ज़ाहिर उहो कमु कंदी जेको प्रैक्टिकली उहो करे सघनि था ऐं जेका नामुमकिन खे मुमकिन नथा बणाए सघनि। ज़ाहिर उहो इंसान आहिनि, हुननि खे कमु करिणो, इलेक्शन कराइणी आहे, लखे बोथ आहिनि, उन्हनि ते वञी मशीनूं रखणियूं आहिनि, उन्हनि ते माण्हू हायर करणा आहिनि, उन लाइ अवेयरनेस पैदा करणी, तो इहो एतिरो वक़्त में इहो मुमकिन न आहे जेतिरो ई सम्झनि था। अच्छा, हिन खां पोइ हिन मामलनि खां पोइ अपोज़िशन पार्टियुनि जो हिन बाबति को गॾियल लाहे अमल असां ॾिसंदासीं ईंदड़ वक़्त में, या नून लीग सिर्फ़ हिन सॼे मामले खे चैलेंज करे वञे पई अदालत में, या गॾियल अपोज़िशन जो इहो फ़ैसिलो आहे? इन मामले ते स्टेयरिंग कमेटी ठहियल आहे जॉइंट अपोज़िशन जी, जंहिंमें PML आहिनि, पीपल्स पार्टी जी पार्टियूं आहिनि, जेके अपोज़िशन में शामिल जमातूं आहिनि, उहो हुनमें कमेटी पंहिंजा फ़ैसिला कंदी मुशावरत सां। उहो हुन ते बिल्कुलु डिस्कशन हले थो ऐं इनशाअल्लाह असां हिन ते जेके बि इन कानून खे कहिड़े नमूने चैलेंज कजे, हिन जेको हुकूमत जेको कानून मरणु चाहे थी, ईवीएम मशीनूं हुनखे कीअं नाकाम कजे, त हुन लाइ असांजी बिल्कुलु असांजी मशावरत हले थी। ठीकु।
खिलदार साहब वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, ईवीएम ऐं आई वोटिंग बाबति हुकूमत अञा बि बज़िद आहे। तोड़े जो हाणे इहो कानून ठही चुको आहे, तंहिंजे बावजूद मुल्क अंदरि ईवीएम बाबति जेका गैर यकीनी वारी सूरत आहे उहा ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। जीअं मूं ॻाल्हि कई त इलेक्शन कमीशन पारां हिन वक़्त ताईं ईवीएम ऐं आई वोटिंग बाबति ख़दशा बरक़रार आहिनि ऐं तमामु मुख़्तसिर अरसे में इन्हनि सभिनी मामलनि खे मैनेज करणु हिकिड़े इदारे लाइ तमामु हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। तौर जो इलेक्शन कमीशन पारां इन ॻाल्हि ते हिन वक़्त ताईं गौर वीचार हलंदड़ आहे ऐं 3 कमेटियूं बि ठाहियूं वयूं आहिनि इन मामले खे ठीकु करण जे बाबति। ॾिसिजे त इलेक्शन कमीशन पारां मकानी चूंडुनि अंदरि ईवीएम जे इस्तेमाल जे हवाले सां जेका रिपोर्ट ॾिनी वञे थी उन जे अंदरि हू पंहिंजा कहिड़ा ख़दशा ज़ाहिर कनि थियूं। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अमां खे वली कार चवंदासीं। प्रोग्राम में ब्रेक खां पहिरीं गुफ़्तगू हलंदड़ हुई आई वोटिंग ऐं ईवीएम बाबति। हुकूमती जेको वज़ीर आहिनि उहे बज़िद आहिनि। हुकूमत कीअं बि करे ईंदड़ इलेक्शन ऐं लोकल गवर्नमेंट जूं जेके इलेक्शन्स आहिनि पंजाब अंदरि उहे ईवीएम ज़रिए कराइण ते बज़िद आहे। तोड़े जो इलेक्शन कमीशन ऐं पॉलिटिकल पार्टीज़ पारां ख़दशा हिन वक़्त ताईं बरक़रार आहिनि। इलेक्शन कमीशन इहा वाज़िह तौर ते ॻाल्हि कई आहे त एतिरे मुख़्तसिर अरसे में ईवीएम जे ज़रिए इलेक्शन कराइण मुमकिन नथो थी सघे ऐं इन मामले ते जॾहिं इलेक्शन कमीशन जे इदारे वटि को फ्रेमवर्क न हुजे त हुकूमत कीअं इन्हनि सॼनि मामलनि खे इम्प्लीमेंट कराए सघे थी। हिते गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम में मूंखे फोन कॉल ते जॉइन कयो आहे पीटीआई अॻुवान आहिनि मंसूर शेख साहब। मंसूर शेख साहब, वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। ब्रेक खां पहिरीं असांजी ॻाल्हि हलंदड़ हुई खेलदास कोस्तानी साहब सां, जिन मजमूई तौर ते ईवीएम बाबति पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया ऐं जीअं त यकीनी तौर ते हुकूमत बि अपोज़िशन पार्टियुनि जे मौक़िफ़ खां चङी रीति वाक़िफ़ आहे। हाणे ईवीएम हिकिड़ो कानून बणिजी चुको आहे। ईंदड़ चूंडूं ईवीएम ज़रिए कराइण यकीनी तौर ते हाणे हिकिड़े कानूनी शक्ल इन मामले अख़्तियार करे छॾियो आहे, पर असां ॾिसूं था त इलेक्शन कमीशन बि इन मामले ते ख़दशा हुन जा बरक़रार आहिनि ऐं पॉलिटिकल पार्टीज़ बि इन मामले ते असांखे तयारु नज़र नथियूं अचनि। हुकूमत कीअं इम्प्लीमेंट कराईंदी इन मामले खे? ॾिसो, ॻाल्हि आहे जॾहिं कानून ठही चुको आहे, हाणे असांखे एटलीस्ट अमेंडमेंट वणंदा माने कानून आहे उनखे क़बूल करणो आहे। छॾे त रियासत हलंदी आहे कानून ऐं आइन जे तहत, ठीकु आहे। जेको इलेक्शन कमीशन जी जेसिताईं ॻाल्हि आहे त इलेक्शन कमीशन खे सिर्फ़ु एग्जीक्यूशन करणी हूंदी आहे, इम्प्लीमेंट कराइणो हूंदा जेके रियासत जा कानून आहिनि, बाक़ी वसाइल रियासत फराहम कंदी आहे। त इलेक्शन कमीशन कानून जे मुताबिक़ हलण जी पाबंद आहे। ॻाल्हि इहा न आहे त हू नथा करे, जेकॾहिं हू नथा कराए सघनि त माना हुननि जी कैपेसिटी पंहिंजी न आहे। जेके हुते वेठा आहिनि ऐं उन्हनि जी कैपेसिटी ते रियासत कानून ते त कंप्रोमाइज़ न कंदी न। त उन्हनि खे कहिड़ी बि सूरत में जेको रियासत जो कानून आहे, आइन आहे, उन मुताबिक़ हलणो आहे ऐं उन ते जेके कानून खां ॿाहिरि आहे, जेके कानून खां हटी करे जेकॾहिं रियासत जी ॻाल्हि करे त उन ते अमल न आहे करणो, बाक़ी कानून ते उन जी पाबंदी आहे। मंसूर शेख साहब, जीअं मूं ॻाल्हि कई त हिन वक़्तु पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी जॻह ते, पर इलेक्शन कमीशन जंहिंखे इहो फ़ैसिलो करणो आहे तूं कीअं कंदी इन सॼे मामले खे, उन्हनि जा ख़दशा बरक़रार आहिनि। अञा ताईं तव्हां इलेक्शन कमीशन जा ख़दशा ख़तम न कया आहिनि त इहा शइ कीअं मुमकिन आहे त मकानी चूंडूं पंजाब में अंदरि जेके थियण वञनि पियूं उहे ईवीएम जे ज़रिए कीअं मुमकिन आहे? एतिरे मुख़्तलिफ़ अरसे में हिन वक़्तु इलेक्शन कमीशन ख़ुदि इहो बार बार चवे पियो त असां मुख़्तसिर अरसे में ईवीएम जे ज़रिए इलेक्शन नथा कराए सघूं, त हिनखे इम्प्लीमेंट तव्हां कीअं कराए सघो था? फंड्स बंदि करण जी ॻाल्हि कई वञे थी हुकूमत पारां, चवनि था ॻाल्हि इहा आहे त जेको बि कानून ते अमल दरामद न कंदो, जेको रियासती कानून खे न मञींदो, जेको रियासत जे आइन ऐं कानून ते न हलंदो त रियासत नेशनल एक्शन में ईंदी ऐं असां फंड बंदि करण जो कानूनी आइनी अख़्तियार आहे त जेकॾहिं तव्हां कानून ते नथा हलो, जेकॾहिं तव्हांजी कैपेसिटी न आहे त कैपेसिटी तव्हां रियासत खां डिमांड कयो त तव्हांखे छा ज़रूरत आहे? रियासत उहो मुहैया करण जो पाबंद आहे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां हिन ते कानून ते अमल न कंदासीं त उहो इलेक्शन कमीशन जो अख़्तियार न आहे, ठीकु आहे न। ॻाल्हि इहा आहे त तव्हां इन मां अंदाज़ो कयो न, कानून साज़ी केरु कंदो आहे? असेंबली कंदो आहे। कोर्ट छा कंदी? उनजी इंटरप्रिटेशन कंदी, ठीकु आहे न।
सुभाणे ईअं त न थींदो त पोइ इलेक्शन कमीशन कानून असेंबली त न आहे त कानून ठाहिण शुरू कंदियूं त हिननि खे कानून ते आइन ते अमल कराइण जा पाबंद आहिनि कानून ते जेके बि ॾिसो कोर्ट फ़ैसिला ॾींदी आहे कानून ऐं आइन मुताबिक़ ॾींदा आहिनि ईअं इलेक्शन कमीशन बि हिकिड़ो इदारो आहे जंहिंजी बि हिकिड़ी जुडिशियल कमीशन टाइप आहे जेके मेंबर वेही केसिस हलाईंदा आहिनि दे हैव अ जुडिशियल पावर त उहे उन्हनि खे कानून ऐं आइन मुताबिक़ हलणो पवंदो रियासत जो जेको बि इदारो आहे उहो आइन ऐं कानून ते हलण जो पाबंद आहे ठीकु आहे पंजाब अंदरि मकानी चूंडूं ईवीएम ऐं आई वोटिंग ज़रिए कराइण बाबति ॻाल्हि कई वञे पई हुकूमत पारां सूबाई हुकूमत पारां इन फ़ैसिले जी मंज़ूरी बि ॾिनी वई आहे त हिन वक़्तु इन सूरत-हाल में इलेक्शन कमीशन जे इदारे पारां तहफ़ुज़ात ज़ाहिर कया विया आहिनि उन्हनि जा ख़दशा अञा ताईं बरक़रार आहिनि मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त कैपेसिटी बिल्ड कीअं थींदी इलेक्शन कमीशन जे इदारे जे अंदरि 3 महीननि जे अंदरि हीउ सॼो मामिलो कीअं तव्हां हल करे सघो था जॾहिं त अञा जेको आहे हिन सॼे मामले ते ट्रेनिंग ॾिनी वई आहे न ई उन्हनि खे इहे शयूं अञा ताईं तय थियो आहे त कहिड़ी ईवीएम ख़रीद कई वेंदी हीउ हिकिड़ो लॉन्ग टर्म पॉलिसी आहे हुकूमत केॾी तकड़ छो आहे त मार्च में ईवीएम जे ज़रिए इलेक्शन थिए जॾहिं कानून अची पियो आहे न हुन में का रॉकेट साइंस कोन्हे तव्हां अॼु खां जेकॾहिं 50 साल अॻु में हलिया वञो त मूंखे ॿुधायो त तव्हां लाइ कंप्यूटर ही जेको पंहिंजो मोबाइल्स आहिनि इहे हलाइण आसान हुयो ऐं तव्हां मूंखे ॿुधायो अॼु हिकिड़ी बाक़ी जे हथ में हिकिड़े पियान जे हथ में तव्हांजी मोबाइल आहे ऐं तव्हांजो हिकिड़ो आम पढ़ियल शख़्स बि कंप्यूटर थो हलाए त इन में बि का रॉकेट साइंस कोन्हे जेको मोबाइल हलाए सघे थो ठीकु आहे न उन लाइ ही को मसइलो ई कोन्हे ऐं इन में एॾी का वॾी ट्रेनिंग जी ज़रूरत न आहे मशीन रियासत मुहैया कंदी हुनखे एग्जीक्यूट करणो आहे जेकॾहिं हिनखे एग्जीक्यूशन जो न आहे पंहिंजो कैपेसिटी त चवनि था असांजी कैपेसिटी कहिड़ी कहिड़ी न आहे रियासत कंहिंमें मदद करे या जेकॾहिं अञा बि नथनि त नौकिरी छॾे हलिया वञनि अच्छा मतलब तव्हां चओ था त अगरि कैपेसिटी न आहे त पोइ इदारो बंदि करे छॾीनि न इदारो कोन नौकिरी केरु छॾे ॾींदो सर उहो कानूनी इदारो आहे मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां धरती टीवी ते एंकर आहियो ठीकु आहे न तव्हां चओ थी ही तव्हां नओं प्रोग्राम इंट्रोड्यूस कयो आहे इहो मुंहिंजे करण जी कोन्हे त तव्हां छा कंदो चओ त धरती टीवी बंदि कयो या तव्हां छॾे हली वेंदो तव्हां छॾे हली वेंदो न त जेकॾहिं हुननि जी कैपेसिटी न आहे हू नथा कराए सघनि कानून ते अमल करण सुभाणे पुलिस चवणु शुरू करे त धाड़ेला असांजा ज़ोर आहिनि ऐं कोन विढ़ंदासीं त रियासत हलंदी कोई बि इदारे ते असांजी कैपेसिटी कोन्हे त रियासत छा उनजी कैपेसिटी में मदद ॾींदी आहे न तव्हां मूंखे ॿुधायो पुलिस न करे आहे त हुनखे रेंजर्स ईंदी आहे रेंजर्स खे ज़रूरत हूंदी आहे त फौज ईंदी आहे ॻाल्हि इहा आहे त अमन अमान शयुनि ते कंट्रोल करण लाइ हिक ॿिए जा इदारा मदद कंदा आहिनि हाणे जेकॾहिं हिकिड़ो एसपी चए थो त न मां जी मां मदद बि न वठंदुसि ऐं मान ते बि कंट्रोल न कंदुसि त हुन सां रियासत छा कंदी ॻाल्हि इहा आहे त असीं इहो न कंदासीं त कोई इलेक्शन कमीशन बंदि कंदासीं जेके नथा करे सघनि पाण में हिमत त उनको छॾे हलिया वञनि पंहिंजा सर्विसिस ॾिसो न अपॉइंटमेंट्स आहिनि न कोई परमानेंट न आहे त परमानेंट ओनरशिप त न आहे हिकिड़ी अपॉइंटमेंट इन पोज़ीशन ते हिकिड़ी अपॉइंटमेंट इन नौकिरी आहे ठीकु आहे न ऐं जेके उन में नथा सम्झनि कैपेसिटी छॾे हलिया वञनि कोन थींदो रियासत हलंदी रियासत खे अॻिते वधणो आहे अच्छा शेख साहब वोटिंग मशीन जे इस्तेमाल बाबति 3 मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि इलेक्शन कमीशन पारां जेके इन्हनि सॼनि मामलनि ते ॿुधणी थींदी ऐं इन्हनि सॼनि मामलनि खे डिस्कस थींदो इहो मामिलो जंहिंखां पोइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति जेको फ़ैसिलो उन्हनि जे बाबति तव्हांखे इलेक्शन कमीशन आगाह कंदी पर अगरि उन्हनि जी रिपोर्ट मुस्बत नथी अचे त उन सूरत में हुकूमत छा ऑप्शन आहे रिपोर्ट मुस्बत अचण जो क्वेश्चन कोन्हे रिपोर्ट में छा हूंदा त असांखे ही मसाइल फेस था कयूं ईअं ई आहिनि त उन्हनि मसाइल खे रियासत हल कंदी ॻाल्हि इहा न आहे जेकॾहिं हुनजे करे को महीनो असां बलदियाती इलेक्शन अॻिते बि करणी थी पवनि न कंदासीं
यानी ॻाल्हि इहा त न आहे त जेको इलेक्शन कमीशन हुकुम करे उन ते रियासत पाबंद आहे, जेको रियासत खे कानून मुताबिक़ हलण लाइ चवे थी उहे हुन ते अमल न कराइनि त इहो न थींदो आहे। इहो बि त कोऑर्डिनेशन थींदो आहे, ठीकु आहे न। इन में सभिनी में कानून ऐं आइन में गुंजाइश आहे। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो न त 245 छा आहे, आर्टिकल 245 तव्हां फौज जी मदद वठंदा आहियो। ॻाल्हि इहा आहे त कॾहिं तव्हां फौज जे थ्रू इलेक्शन कराईंदा आहियो, कॾहिं जुडिशरी जे थ्रू कराईंदा आहियो। इहे तव्हांजा जेके अख़्तियार आहिनि उहे तव्हांजा अख़्तियार आहिनि। जेके रियासत जा अख़्तियार आहिनि, रियासत तव्हांजी मदद कंदी, रियासत मदद करण लाइ पाबंद आहे। अच्छा शेख साहब, ॿी ॻाल्हि, फवाद चौधरी साहब इलेक्शन कमीशन खां माफ़ी वरिती, उन जेके बयान ॾिना, तंहिंखां पोइ फवाद चौधरी साहब वरी कुझु ॾींहं अॻु में इहा ॻाल्हि कई आहे त असां इलेक्शन कमीशन जा फंड्स बंदि कंदासीं इन सूरत में अगरि हू ईवीएम इस्तेमालु नथियूं कनि चूंडुनि जे अंदरि। उनखां पोइ वरी शिबली फराज साहब अची चवनि था त न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, उहो त काबीना जे अंदरि ईअं डिस्कस थियो हो, वज़ीर आज़म साहब हो कोन जंहिंजे करे उन मीडिया ते अची अहिड़ी ॻाल्हि कई। त मतिलबु काबीना जे अंदरि वज़ीर आज़म साहब जी गैर मौजूदगी में काबीना खे ही वज़ीर हलाइनि था, उहे फ़ैसिला जारी कनि था, पोइ अची मीडिया टॉक थिए थी, खामखा जो ममण मचायो वञे थो, पोइ साॻियो एक्सक्यूज़ कयो वञे थो उन्हनि मामलनि ते। अहिड़ी स्ट्रेटजी छो आहे पीटीआई जी? तव्हां एॾी परेशानी छो आहे त वज़ीर मूंखे ॿुधायो त काबीना खे हेठि केरु कंदो आहे? वज़ीर आज़म। वज़ीर जेको हेठि कंदो आहे उनखां उनजी गैर मौजूदगी में फ़ैसिला केरु थो करे? सवाल इहो फ़ैसिलो कोन्हे, डिस्कशन आहे। उहो पब्लिक कयो था सर, इहे शयूं पब्लिक ते जॾहिं अची करे डिस्कशन तव्हां कयो था मीडिया ते त ईवीएम जे ज़रिए अगरि वोटिंग नथी थिए त असां फंड्स बंदि कंदासीं, ॿियो वज़ीर अची साहब चए थो त न असां अहिड़ी का ॻाल्हि कई कोन्हे, त हीअ अभाम तव्हां पाण पैदा कयो था। आहे फुल कोरम हूंदो आहे, ओॾी महिल वज़ीर आज़म अवेलेबल हूंदो आहे। जेकॾहिं काबीना मीटिंग 12 बजे रखियल आहे या 2 बजे रखियल आहे ऐं कुझु वज़ीर 1 बजे अची था वञनि ऐं पाण में डिस्कस था कनि त इहो अनऑफिशियल आहे। पर उहे शयूं पब्लिक आहे जेको तव्हांजे स्पोक्समैन अचे, जेका नोटिफिकेशन ते रियासत अनाउंस करे उहो ऑफिशियल आहे, ठीकु आहे न। त ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को अनऑफिशियल कुझु वज़ीरनि जे दौरान डिस्कशन थियो आहे त उहो कानून न आहे, उहो फ़ैसिलो न आहे। ऐं अगरि जेकॾहिं उनखे मां कैबिनेट जो मेंबर न आहियां, उहे वधीक पाण बर्दाश्त करे सघनि था त शिबली फराज हुते छा ॾिठो ऐं पंहिंजो फवाद चौधरी छा ॾिठो, ऑफिशियल जेकॾहिं जेको बि फ़ैसिलो काबीना जो ईंदो अनाउंस थींदो आहे, मिनट्स ऑफ मीटिंग थींदा आहिनि, उनखे लिखियो वेंदो आहे। जेकॾहिं लिखियो वियो आहे त पोइ इहो सम्झो त प्राइम मिनिस्टर ऐं कैबिनेट जो फ़ैसिलो आहे। ऐं जेकॾहिं न लिखियो वियो आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त कंहिं बि मीटिंग में 100 ॻाल्हियूं डिस्कशन थींदियूं आहिनि, फ़ैसिला हुन मां 50 थींदा आहिनि, 40 थींदा आहिनि, 30 थींदा आहिनि, 80 थींदा आहिनि, त छा तव्हां ॻाल्हि इहा आहे त जेके फ़ैसिला कया वेंदा, जेके मिनट्स ऑफ मीटिंग थींदा, जेके अप्रूव ईंदी काबीना, उनखे चइबो आहे त ही फ़ैसिलो तो ऐं बाक़ी शयूं फ़ैसिलो त ठीकु आहे, उहो पंहिंजी जाइ ते, पर वज़ीर साहिबान अची करे मीडिया ते ॻाल्हियूं कनि था, उनखां पोइ वरी हुनजी तरदीद कनि था, इहो रवैयो बि त ठीकु न आहे। न जे कई आहे इहा ॻाल्हि, हुनजी तरदीद कई आहे, हुनजो जवाब त बहितर उहो थो ॾेई सघे, बाक़ी थो ॾेई। अच्छा शेख साहब, ॿी ॻाल्हि, अपोजिशन पार्टियुनि पारां ज़रूर थो ॾेई सघां, जेकॾहिं कंहिंजो पर्सनल मामिलो आहे, न सर ही पर्सनल कोन्हे, स्पोक पर्सन आहिनि, अची करे चवनि था फंड बंदि कंदासीं। तव्हां मूंखे ॿुधायो छा पीटीआई तरदीद कई आहे या फवाद चौधरी कई आहे? फवाद चौधरी साहब चयो आहे असां फंड्स बंदि कंदासीं, शिबली साहब चवनि था त असां फंड बंदि न कंदासीं। फवाद चौधरी कई आहे, इन जी माना पार्टी पॉलिसी न आहे। पार्टी पॉलिसी हुजे ऐं उनजी तरदीद पार्टी, मतलब तव्हां चओ था हुननि जी ज़ाती राय हुई? ज़ाती राय आहे, हू चए तॾहिं त तरदीद कई न, हुकूमत त तरदीद न आहे कई। तंहिंखां सवाइ शेख साहब, पार्टी या हुकूमत जेकॾहिं कई हुजे त हिकिड़ी पार्टी पॉलिसी थींदी आहे, हिकिड़ी हुकूमत जी पॉलिसी थींदी आहे। ऐं हिकिड़ो माण्हू पर्सनली अचे चए थो तरदीद, तव्हां ॾिसो आज़म साहब माफ़ी लिखण लाइ तयार आहे, सॼी रियासत सॼी काबीना खे तव्हां जेकॾहिं हिकिड़े वज़ीर कयो आहे, सॼी काबीना खे त कोन लटकाईंदो न। ठीकु। अच्छा सिंध जे
सिंध जे स्पीकर जेकॾहिं करप्शन कई था असेंबली खे तालो हणंदो उनजी गिरफ़्तारी था कनि न देश वारा या सॼे उनखे तालो हणी असेंबली खे उन्हनि जी गिरफ़्तारी था कनि ईअं न आहे। अच्छा शेख साहब, इंडिविजुअल आहे मजबूरी आहे मजबूरी आहे। अच्छा ईवीएम में आई वोटिंग बाबत हुकूमती फैसले खां पोइ हाणे ऑपोजिशन पार्टियुनि पारां इनखे अदालत में चैलेंज करण जो जेको फैसलो कयो वियो आहे इन बाबत मुशावरत भी हलंदड़ आहे। अगर ही कानून चैलेंज थी वञे थो त उन सूरत में हुकूमत वटि नेक्स्ट स्ट्रेटेजी छा हूंदी? ॻाल्हि इहा आहे त असां जेको कोर्ट जो फ़ैसिलो आहे असां हमेशह क़बूल कयो आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध में जेको जल्दी कारो कानून पास कयो अथऊं तव्हां ॾिसो पंचायती निज़ाम तव्हां बि चैलेंज कयो था, असां ॾिसो चैलेंज कयो आहे न। ॻाल्हि इहा आहे असांखे चैलेंज करणु एहतिजाज करणु असांजो कानूनी आइनी हक़ आहे, ठीकु आहे न, असां असेंबली खे तालो त कोन हयो आहे। ॻाल्हि इहा आहे त जेके कानूनी आइनी क़दम अपोजिशन करे या हुकूमत करे सभिनी खे हक़ आहे। अगर कानून चैलेंज थी वञे थो ऐं अदालत पारां अहिड़ो को फैसलो साम्हूं अची वञे थो त तव्हां बज़िद आहियो ईवीएम बाबति? मां इहो ई पुछां पई कि नेक्स्ट स्ट्रेटेजी छा हूंदी तव्हां वटि? असांखे हक़ हूंदो अपील जो, जेको कानून ऐं आइन इजाज़त थो ॾे। असां पाबंद आहियूं कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल करण जा ऐं हमेशह कयो आहे। ठीकु आहे, कोर्ट जे फ़ैसिले में अपील जी गुंजाइश हूंदी आहे, ठीकु आहे न, ऐं उहा ज़रूर असां अवैध कंदासीं। असां इहो न चवंदासीं त इहो कोर्ट जो फ़ैसिलो क़बूल न आहे। ठीक, मुंशी शेख साहब वरी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़िर शेख साहब जी ॻाल्हि ॿुधण मां ॿुधी हुकूमत बज़िद आहे ईवीएम में आई वोटिंग बाबति जॾहिं हुकूमती इन फैसले खां पोइ अपोजिशन पार्टियुनि पारां इन समूरे जेको कानून आहे उनखे चैलेंज करण जो बि फैसलो कयो वियो आहे ऐं इलेक्शन कमीशन पारां बि इन मामले ते ख़दशा बरक़रार आहिनि। ईंदड़ वक़्त में ॾिसिजे त ही जेका ईवीएम जी जेका ॻाल्हि थिए पई मुल्क जे अंदरि इन जो को हिकिड़ो वाज़े शेप नज़र अचे थो ऐं इलेक्शन कमीशन जो इदारो कीअं इन सॼनि मामलनि खे डील कंदो ऐं ईंदड़ जेके मकानी चूंडूं आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां ईवीएम बाबति मुमकिन थी सघंदो। प्रोग्राम मां ॾिठो पंहिंजी मेज़बान साहिब ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।